ख़ासि ॻाल्हि पाण मज़म्मत खां शुरू कयूं था त कराची में नाज़िम जोखे जो क़त्ल थिए थो, असेंबली जा मेंबरनि ते इल्ज़ाम बचनि था, सोशल मीडिया जी तूफ़ान खड़ो थिए थो ऐं गिरफ़्तारियूं बि थियनि थियूं, त तव्हां हिन सॼे रुझान खे कीअं था ॾिसो? असल में जेको तव्हांजो सुवालु आहे उहो असांजे हिन परगिणे जी ऐं मुल्क जे हिसाब सां आहे त असां वटि सोशल मीडिया ते जेको सियासी समाजी ऐं सकाफ़ती तौर ते जेको मज़ाहिमत वारो रोल आहे उहो प्ले कयो आहे, पर बदकिस्मती आहे त उहा शइ जेको आहे पाइदार कान थी थी सघे। हिकिड़े जॻह ताईं त हले थी, मसलन नाज़िम जोखियो केस में शुरू में थियो या इवन उन खां अॻु में जेको बहरिया टाउन वारो इशू हो उहो सिलसिलो हलियो, माण्हू मुनज़िम थिया, माण्हू एक्टिव थिया, पर कुझु वक़्त खां पोइ उन अच्छा इहा शइ जेका आहे उहा हुकूमतुनि खे हुकूमत वक़्त खे थोरो पोइ ते पेर करण ते मजबूर करे थी, पर उहा थोरो इंतज़ारु थी करे शइ खे जेको आहे माना थधो थियण जे लाइ, थधे थियण खां पोइ उहे साॻिया लाटू साॻिया चुग वारी ॻाल्हि आहे त ही अच्छा सोशल मीडिया ॿारण जो किरदारु अदा करे थी, उते जॾहिं जेको मामिलो अचे थो उन ते हिकिड़ो वॾो रिएक्शन थो अचे, माण्हू जेको आहे शुरू में एहतजाज बि कनि था, पर जेको उनखे पोइवारी आहे, उनखे पाइदारियत ॾियण वारी आहे, सस्टेनेबिलिटी आहे, उहा शइ कान्हे का। उहो कमु वरी सियासी जमायतुनि जो या समाजी तंज़ीमुनि जो जेको आहे उन शइ खे खणी कोन थियूं हलनि। सो इन वाक़े में बि इहो थियो, नाज़िम जोखी वारे वाक़े में शुरू में जेको आहे जेके MNA MP हुया उहे गिरफ़्तार बि थिया, उन जा जेके ॿिया उन सां गॾु मुलविस हुया उहे बि गिरफ़्तार थिया, पर अॻिते हली उहो सोशल मीडिया तां जॾहिं शइ जेको आहे हिकिड़ी घटिजी वई त जेके धुरियूं उनखे पोइवारी बि कनि उहे पाण पोइ ते हली हुई, ऐं आहिस्ते आहिस्ते हली छा थियो उहो जेको आहे सो वञी हिकिड़े जेको आहे ठहराउ जी सूरत में थियो ऐं उहे माण्हू वरी बि आज़ादु घुमंदा था वतन। डॉक्टर अरीबा सां सुवालु आहे मुंहिंजो त जेकॾहिं तव्हां हुक्मरान PPP सां वाबस्ता आहियो ऐं उन्हनि जी सोशल मीडिया टीम में बि रहो था, त छा सियासी पार्टियूं उते उथंदड़ मसइलनि खे संजीदगी सां वठनि थियूं? जेकॾहिं उहा पार्टी हुकूमत में आहे त उनजो कहिड़ो रिस्पॉन्स हूंदो आहे? महिरबानी फ़हमीदा, ऐं मां इन ॻाल्हि जो हिकिड़ो मतिलबु मुख़्तसिर जवाबु तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां थी कि 2015 में हिकिड़ो माण्हू आहे जो नालो आहे इरफानुल्ला मरवत, उन्हनि जो हिकिड़े दफ़ा मतिलबु ट्विटर ते हलंदो रहियो कि उहे पीपल्स पार्टी जॉइन कनि पिया, बट छोकी उन ते रेप केसिस जा चार्जिस हुया त जेका सोशल मीडिया टीम जो जेके विमेन मतिलबु असांजी पार्टी जूं विमेन MNAs ऐं सोशल मीडिया जी जेके मायूं आहिनि, जेके फीमेल एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि उन ते एतिराज़ु कयो ऐं उन्हनि एतिराज़ जे करे 2 ॾींहंनि जे अंदरि उन्हनि उहो फ़ैसिलो वापसि वरितो कि असां उन्हनि खे पंहिंजी पार्टी में शमूलियत इख़्तियार करणु न ॾींदासीं। त सोशल मीडिया हिकिड़ो मीडियम आहे ऐं इहो मां ज़रूरु चवंदसि कि उन में हिकिड़े मोमेंटम अचण जी ज़रूरत आहे, उनखे टाइम लॻंदो, बट उहो हिकिड़ो रेज़िस्टेंस जो ज़रियो आहे। हींअर जो सभिनि खां वधीक जेको प्रेशर बिल्ड करे थो ऐं जेको रेज़िस्टेंस जो ज़रियो हिन मुल्क में आहे उहो सोशल मीडिया ई आहे। पोइ उहो कोई बि केस थी वियो, जीअं तव्हां हिन नाज़िम जोखीअ जे केस जी मिसाल ॾिनी, ईअं जेके बि केरु पार्टी में शमूलियत इख़्तियार करे थो, अगरि कंहिंखे एतिराज़ु थिए थो या माण्हुनि खे या मेंबर्स खे एतिराज़ु थिए थो त उनजो आवाज़ु उथारियो वञे थो। इलाही अहिड़ा इशूज़ आहिनि, बहरिया टाउन जो थी वियो एंड बेटनि जो जेको मसइलो हुयो, इहे इवन औरत मार्च जेको आहे उहो हिकिड़ी सम्झो मतिलबु छोकी औरत मार्च को हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन न कराईंदी आहे, न ई हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी कराईंदी आहे, पर छोके हू माना डिफरेंट मीडियम्स मां माण्हू अची करे गॾु थियनि था, पॉलिटिकल बैकग्राउंड्स जा, सोशल बैकग्राउंड्स जा, त पोइ अॼु औरत मार्च पाकिस्तान जो हिकिड़ो वॾो सोशियो पॉलिटिकल मूवमेंट थी चुकी आहे ऐं हर नंढे वॾे शहर में हाणे थिए पई। त सोशल मीडिया जो त वॾो असरु थिए थो, पॉलिटिकल पार्टीज़ जे अंदरि बि थिए थो ऐं पॉलिटिकल पार्टीज़ खां ॿाहिरि, एंड सोशल ऐं पॉलिटिकल जेके मूवमेंट्स आहिनि उहे सभु सोशल मीडिया सां ॻंढियल आहिनि। संजय राजा, जेकॾहिं तव्हां किताब खे सोशल मीडिया ते आंदो त तव्हांजी मुहिम जेकी आहे इहा केतिरी कामयाबु थी? सभ खां पहिरीं मां ॿुधाईंदो हलां त हीअ असां मुहिम स्टार्ट कई आहे कोविड जे दौरान। कोविड जे दौरान हिन मुहिम स्टार्ट करण जो मक़सदु सभ खां पहिरीं इहो हुयो त जेके बि माण्हू कोविड जे असर जे करे घरनि में कन्फाइंड थी विया ऐं डिप्रेशन जो शिकार थी विया, घरनि खां निकिरणु उन्हनि जो महाल थी वियो ऐं उहे सोचनि पिया त हाणे धंधा बि बंदि थी विया, सभु शइ बंदि थी वई, करिणो छा आहे, त कंहिं हिकिड़ी मुस्बत एक्टिविटी सां हुननि खे ॻंढण जे लाइ मुंहिंजे हिकिड़े ज़हन में हिकिड़ो आइडिया आयो त छो न हिननि खे किताब डोर स्टेप ते प्रोवाइड कजनि ऐं घर वेही कंहिं फालतू एक्टिविटी में या सिर्फ़ु मोबाइल सर्फिंग में टाइम विञाइण खां बहितर आहे त उहे किताब पढ़नि।
पोइ मूं वटि सभ खां पहिरीं मूं इहो सोचियो त जेके बि किताब असीं पंहिंजे घरनि में रखूं था न, त असांजी हिकिड़ी आदत थी वई आहे त असां किताब पढ़ी ऐं उनखे हिकिड़े शोकेस में रखी छॾींदा आहियूं ऐं घर जी ज़ीनत ठाहे छॾींदा आहियूं। पोइ सालनि जा साल उन्हनि ते मिटी चढ़ी वेंदी आहे ऐं डंप थिया पिया हूंदा आहिनि ऐं असां उन्हनि खे शेयर न कंदा आहियूं। त पहिरियों मूं ट्राए कयो त सोशल ट्विटर जे ज़रिए ई त उन्हनि सभिनी दोस्तनि खे मोटिवेट कयां त उहे किताब जेके आहिनि मुंहिंजे हवाले कनि ऐं मां मुख़्तलिफ़ लाइब्रेरीज़ खे ऐं रीडर्स खे ॾियां। पर मूंखे स्टार्टिंग में उनजी का सुठी मोट न मिली, त मूं फील कयो त कंहिं बि सोशल एक्टिविटी खे करण जे लाइ हिकिड़ो जेको ट्रस्ट जो फैक्टर आहे तमामु घणो इम्पोर्टेंट आहे। पोइ वरी जेके मूं वटि पंहिंजा किताब हुया उहे मूं उन्हनि जूं तस्वीरूं कढी ऐं ट्विटर ते रखियूं ऐं चयो त भाउ जेके को किताबु पढ़णो आहे पंहिंजे पसंदि जो किताबु उहो मूंखां घुरनि ऐं मुंहिंजी पंहिंजी एड्रेस मोकिलीनि त मां उन्हनि ॾे मोकिले थो ॾियां। पोइ जॾहिं मूं चंद माण्हुनि खे इनिशियली मोकिलियो त उन्हनि एप्रिशिएट कयो। उन खां पोइ माण्हू यकीन करणु लॻो त वाक़ई फ्री किताब मिलनि था ऐं पोइ वरी आहिस्ता आहिस्ता इहो चेन वधंदी वई। पोइ 100 इंडिविजुअल रीडर्स खे उहो असां किताब ॾिनो ऐं उन खां पोइ वरी असां सेकेंड फेज़ में जेके कम्यूनिटी लाइब्रेरीज़ आहिनि, माना जॾहिं इहा ॻाल्हि अच्छा उनखे असां नालो ॾिनोसीं सिंध रीड्स जो, त खोड़ माण्हुनि पुछियो त हिनखे सिंध रीड्स जो नालो ॾियण जो मक़सदु छा आहे। त पोइ उनखे मूं बैकग्राउंड ॿुधायो त असां वटि लिटरेसी रेट कहिड़ो आहे सिंध में ऐं सिंध जी जेकॾहिं तरक़ी मुमकिन आहे ऐं सिंध जो पॉज़िटिव इमेज जेकॾहिं मुमकिन आहे त उहो पढ़ण खां सवाइ मुमकिन कोन थो थी सघे। पोइ असां कोशिशि कईसीं त हाणे वॾनि शहरनि में त लाइब्रेरीज़ मौजूदु आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर बि मौजूदु आहे। जेके नंढा शहर आहिनि उन्हनि जो छा थींदो, जेके ॻोठ आहिनि उन्हनि जो छा थींदो। त हिकिड़ा जेके असां वटि कोर्सिस आहिनि जीअं ॻोठनि जा माण्हू बि वॾनि शहरनि में अची पंहिंजी यूनिवर्सिटियुनि में त पढ़नि था, पर जेके ॻोठ में मौजूदु माण्हू आहिनि जेके 10 दर्जा पढ़ियल आहिनि या 12 दर्जा पढ़ियल आहिनि उहे लिटरेचर जे तरफ़ ते कीअं ईंदा। पोइ असां ॻोठ जे माण्हुनि खे मोटिवेट कयोसीं त तव्हां वटि का जॻह मौजूदु हुजे त असांखे ॿुधायो, उनजी रिनोवेशन जो ख़र्च बि असां ॾींदासीं ऐं उते किताब असां प्रोवाइड कंदासीं। अहिड़ी खोड़ सारियूं लाइब्रेरीज़ असां सिंध में क़ाइमु कयोसीं इन ज़रिए। ऐं जेके सेकेंड फोकस असांजो रहियो, जेके माण्हू ॾिठी हीअ एक्टिविटी हिकिड़ी हले थी, किताबनि जो सिलसिलो शुरू थियो आहे, पोइ असां खां खोड़ सारनि स्कूलनि वरी राब्तो कयो। कंहिं ज़माने में सिंध में हर स्कूल में लाइब्रेरी नंढी क़ाइमु हूंदी ऐं हाणे असां ॾिसूं था त उते स्कूलनि में लाइब्रेरीज़ न आहिनि। पर हाणे जॾहिं ॾिठो माण्हू त कुझु नौजवान मूंसां मां अकेलो न आहियां, मुंहिंजी हिकिड़ी टीम आहे, मुंहिंजो बोर्ड आहे ऐं उन्हनि ॾिठो त हाणे हिकिड़ी सिलसिलो शुरू थियो आहे। पोइ वरी उन्हनि असां सां स्कूल वारनि बि राब्तो कयो त असांजे स्कूल में इंफ्रास्ट्रक्चर हाल मौजूदु आहे, कैबिनेट भॻल टुटल ख़ाली मौजूदु आहे, वरी हुन में किताब कोन्हे। पोइ जॾहिं असां सां उन्हनि राब्तो कयो त असां उन्हनि खे किताब मोकिलियासीं। त पोइ वरी उन्हनि खे असां क़ाइल बि कयोसीं त हाणे तव्हां हिकिड़ो लाइब्रेरी जो सेशन बि रखो। त कोर्स वारा किताब त माण्हू मजबूरी आहे पढ़नि था, उन्हनि खे क्लियर करिणो आहे। जेके नॉन अकेडमिक बुक्स आहिनि जंहिंसां शऊर वधे थो, जंहिंसां दुनिया जी ख़बर पए थी, दुनिया सां माण्हू घर वेठे ॻंढिजी सघे थो, उहे नॉन अकेडमिक बुक्स आहिनि। पोइ असां उन्हनि लाइब्रेरीज़ खे ॾिनासीं ऐं माण्हुनि पढ़णु स्टार्ट कयो ऐं तमामु हिकिड़ो सुठो हुनजो इम्पैक्ट बि पियो। रिसेंटली हाणे मुंहिंजो तालुक़ु आहे बाडरे शहर सां, डिस्ट्रिक्ट लारकाना सां। 2 जेके हेयर सैलून आहिनि बाडरे में, असां उते 50 किताब सैलून ते रखिया आहिनि ऐं माण्हुनि जो ॾाढो सुठो हिकिड़ो असांखे रिस्पॉन्स मिलियो आहे। रिसेंटली हिकिड़ो ठट्टा लिटरेचर फेस्टिवल थियो जिते मैडम इरफाना मला बि हुया उते एज़ अ गेस्ट। त उते ठट्टा वारनि जी हिकिड़ी उन यूनिवर्सिटी जी हिकिड़ी स्टूडेंट हुई। मां सोशल मीडिया जे हवाले खां ॿुधायां पियो त सोशल मीडिया कीअं हिकिड़ो पॉज़िटिव जेको हिकिड़ी एक्टिविटी आहे उनखे कीअं माण्हुनि खे ॻंढे थी ऐं उनजा हिकिड़ा पॉज़िटिव बेनिफिट्स अचनि था। सिंध यूनिवर्सिटी जो हिकिड़ो तमामु वॾो नालो आहे, तमामु सिंध जी वॾे में वॾी यूनिवर्सिटी आहे। पर बदकिस्मती सां मूंसां जॾहिं मां विज़िट कयो ठट्टा कैंपस, सिंध यूनिवर्सिटी कैंपस ठट्टा, उतां जी हिकिड़ी छोकिरी मधिया नाज़ जखरो जे मूंसां राब्तो कयो त असांजी यूनिवर्सिटी तव्हां अचो ॾिसो। पोइ मां जॾहिं उते वियुसि ऐं मां लाइब्रेरी में दाख़िलु थियुसि त इंतिहाई मूंखे ॾुख बि थियो ऐं हिकिड़ी बदकिस्मती फील थी सिंध जी, जो ठट्टा कंहिं वक़्त में हिकिड़ो तालीमी लिहाज़ खां तमामु वॾो हिकिड़ो इम्पैक्ट रखंदड़ शहर हो ऐं उनजी लाइब्रेरी में दाख़िलु थियण खां पोइ मां जॾहिं अखियूं चारई पासा फेरायूं ॾिसंदो रहियुसि त कैबिनेट्स ख़ाली मौजूदु हुया, हिकिड़ो बि किताबु उन्हनि जे कैबिनेट्स में न हुयो। तव्हां यकीन कयो त जिते 500 स्टूडेंट हुजनि, लाइब्रेरी मौजूदु हुजे,
उते हिकिड़ो बि किताबु न हुजे त इन खां वधीक बदकिस्मती सिंध जी कहिड़ी थी सघे। पोइ उन लाइब्रेरी खे 350 किताब सिंध रीड्स वारनि डोनेट कया ऐं सेकंड ठटा लिटरेचर फेस्टिवल खे कंप्लीटली असां जेको आहे सो स्पॉन्सर बि सिंध रीड्स वारनि कयो। त ठटा अॼुकल्ह तव्हांखे तालीमी हवाले खां मशहूरु न मिलंदो। ठटा सिजावल बदीन तव्हांखे अॼुकल्ह गुटके जे हवाले सां मशहूरु मिलंदो, जिते तव्हां जिते बि वञो त माण्हुनि जा ॾंद तव्हांखे ॻाढ़ा नज़र ईंदा मोस्टली पॉपुलेशन में। त उन शहर में हिकिड़ी तालीमी सरगर्मी थी, निसाबी सरगर्मी थी, लिटरेचर फेस्टिवल तमामु सुठो रहियो ऐं अॼु उहा फंक्शनल लाइब्रेरी आहे। 350 किताब उते मौजूदु आहिनि ऐं उन यूनिवर्सिटीअ में 200 गर्ल्स पढ़नि थियूं। त उन एॾी बैकवर्ड एरिया जिते अॼु बि बुनियादी मसइलो पंहिंजी पेट पालण ऐं पंहिंजी सिहत जे इशूज़ खां माण्हू जिते ॿाहिरि न पिया निकिरनि, अॼु उहे किताबनि जी सहूलियत खां आरास्ता पिया थियनि। थैंक यू। सोरठ सिंधु, तव्हां जेको आहे जबरी मज़हब जे ते काफ़ी केसनि ते काफ़ी तनक़ीद कंदा आहियो ऐं लिखंदा बि आहियो। तव्हांजी सोशली एक्टिविज़म कंदा आहियो। यकीननि तमामु घणी ॾुखियारियूं बि ईंदियूं हूंदियूं, तनक़ीद बि थींदी हूंदी, पर कॾहिं कंहिंखे रिलीफ बि मिलियो आहे? ॾिसो, सोशल मीडिया जी अगरि असां ॻाल्हि कंदा त सभ खां पहिरीं असांखे सम्झणु खपे त सोशल मीडिया बॉर्डरलेस आहे। उन शइ असांखे हिकु प्लेटफॉर्म ते अची करे गॾु कयो आहे। पहिरीं जॾहिं असां वटि सोशल मीडिया न हुई त तॾहिं माण्हू बहाना कंदा हुआ त हिन शहर मां हिन एतिजाज में अची कोन थो सघां, पर हाणे तव्हांखे ज़रूरत न आहे। हाणे माण्हू जेको सोचे थो उहो सोशल मीडिया ते लिखे थो ऐं उनजा ॿई इम्पैक्ट बि आहिनि। उनजा ग़लति इम्पैक्ट बि थियनि था, सही इम्पैक्ट बि थींदा आहिनि। उहो हर शइ में हूंदो आहे, पॉज़िटिव ऐं नेगेटिव जेकॾहिं असां ॻाल्हायूं त। ॾिसो, सोशल मीडिया टॉपिक आहे ऐं मे बी मां फ़िलहालु माइनॉरिटीज़ ते न अचां, पर मूंखे लॻे थो जिते वधीक ॻाल्हाइणु ज़रूरी आहे उहो इहो आहे त असांखे सोशल मीडिया एथिक्स ते ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे। अगरि जेको माण्हू तव्हां सां फेस टू फेस मिलंदो उहो कॾहिं बि तव्हांखे मुंहं ते डायरेक्ट ॻाल्हियूं न ॾींदो, हू कॾहिं बि तव्हांजी पर्सनैलिटी ते अटैक न कंदो। तव्हांजी माउ भेण, तव्हांजी एज, तव्हांजे रिलेशन या फिर तव्हांजे लाइफ स्टाइल ते हू अटैक न कंदो। हू तव्हांजी सोच, तव्हांजे ओपिनियन ते अटैक कंदो। पर जॾहिं सोशल मीडिया जी ॻाल्हि थिए थी त हू डायरेक्ट तव्हांजे न सिर्फ़ु तव्हांजी पर्सनल लाइफ ते अटैक कनि था, पर हू तमामु अब्यूज़ कनि था, जेको न जस्ट सोशल मीडिया जे करे माण्हू डिप्रेशन में वञे थो, पर घणा माण्हू उहो प्लेटफॉर्म छॾे ॾींदा आहिनि ॻाल्हाइणु। त छो त असांजे मथां अहिड़ा टाइटस लॻनि था, असांजी पर्सनल लाइफ उहो मतिलबु सोशल मीडिया ते खणी अचनि था। त इहो असांखे हाणे पंहिंजे कोर्स में विझणो खपे, छो त असां वटि जनरेशन गैप ख़तमु थी वियो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां ॿारनि खे एथिक्स सेखारियो था त पुटु की अगरि कोई वॾो अचे त तव्हांखे उथी बीहणो आहे, जेको असांजी सिंध में हूंदो आहे त तव्हांखे निवड़ी करे मिलणो आहे। फीमेल अचे थी त तव्हांखे हुनखे पहिरीं जॻह ॾियणी आहे। हाणे सोशल मीडिया एथिक्स बि पंहिंजे ॿारनि खे सेखारणु तमामु ज़रूरी आहिनि त कीअं तव्हां सोशल मीडिया एथिक्स जा हूंदा आहिनि। छो जो रिसेंटली जॾहिं असां जेकी हिन इरा में रहूं था, हाणे हर कोई सोशल मीडिया ते मौजूदु आहे ऐं उहो उन एथिक्स खां बिल्कुलु उनखे ख़बर बि न आहे त सोशल मीडिया एथिक्स कहिड़ा आहिनि। तव्हांखे किथे कहिड़ी ॻाल्हि करणी आहे उहो असांखे ख़बर ई न आहे। जेकॾहिं असां जबरी मज़हब जी ॻाल्हि कयूं त पहिरीं असां विच में ट्रेंड बि हलायो जबरी मज़हब ते। उनजो मक़सदु इहो हुयो त असां माण्हुनि खे सेंसिटाइज़ करणु चाहियूं था। सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां माण्हुनि खे इहो ॿुधाइणु चाहियो था, पहिरीं ॻाल्हि त असांजी बीमारी कहिड़ी आहे। डायग्नोसिस इज़ मोस्ट इम्पॉर्टेंट। जेसि ताईं डायग्नोसिस न हूंदो ओसि ताईं तव्हांखे ख़बर न हूंदी त ट्रीटमेंट कीअं थींदी। हाणे असांखे ख़बर आहे त असांजा मसइला कहिड़ा आहिनि, उनजो सॉल्यूशन छा आहे। ऑब्वियसली घणा माण्हू चवंदा सॉल्यूशन असां वटि न आहे, पर बिल्कुलु सॉल्यूशन असांखे सोशल मीडिया जे ज़रिए ई मिली सघे थो। भले उनजो रस्तो ॾाढो वॾो आहे, पर मूंखे यकीन आहे त जेकॾहिं असां यूनिटी कंदासीं ऐं पंहिंजो फ़र्ज़ु ऐं कर्ज़ु सम्झी करे हर मसइले ते गॾु थी करे मिली करे उन ते ॻाल्हाईंदासीं त उनजो सॉल्यूशन्स असांखे, उनजो हल असांखे मिली वेंदो। हाणे सोशल मीडिया ॾिसो, जीअं सोशल मीडिया ते घणा केसिस थिया आहिनि। असांजे सभ खां वधीक रिसेंटली असां वटि मिसाल आहे ईरान जी औरतुनि जो। हुननि सोशल मीडिया ते 2 शयूं मां उनजी नोट कयूं त हू हिकु पंहिंजी ॿोली खे ॾाढो मथे पियूं कनि। पर्शियन केर बि सम्झी न सघंदो आहे दुनिया में, पर पोइ बि हू इंग्लिश ऐं पर्शियन ॿिन्ही ॿोलियुनि में लिखनि पियूं। असां हमेशह उर्दू में लिखंदा आहियूं। मूंखे कंहिं बि ॿोली सां को बि नफ़रत या फिर का ॿुधाए त हीअ ॿोली मुंहिंजे मथां इम्पोज़ कई वई आहे, बिल्कुलु डिफरेंट टॉपिक थींदो। पर मां चवां थी त पंहिंजी ॿोली खे हद खां मथे असां अहमियत ॾियूं, छो त असांजी ॿोली, असांजो कल्चर, असांजी फिलॉसफी, असांजी आइडेंटिटी असांखां वरिती पई वञे। पर जॾहिं तव्हां खां उहा आइडेंटिटी तव्हांजी वठी वेंदा, पोइ तव्हां वटि हिकिड़ो नंबर असाइन हूंदो ऐं तव्हां जस्ट हिकिड़ी आर्मी हूंदो ऐं उहा आर्मी जेको उनजे एक्शन्स ते कयो हूंदो। पर असां नेशन आहियूं।
ऐं उनजे करे त सोशल मीडिया ते इहो तमामु ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजी लैंग्वेज में ॻाल्हायो। अगरि तव्हां वधीक ऑडियंस खे कैच करणु चाहियो था त तव्हां अंग्रेज़ी ऐं सिंधी में लिखी सघो था। पंहिंजी ॿोली खे सभ खां वधीक, इहा मां हुननि जी पर जेके ईरान जी वुमेन जेको इन्हनि अची करे पंहिंजो मसइलो कयो आहे अॻियां सोशल मीडिया ते आणियो आहे, त हिननि हाईलाइट कयो आहे ऐं हर हिन जी ट्वीट हिकिड़ी बायलैंग्वेज आहे। न जस्ट ईरान खे, तव्हां ॾिसो जेके डेवलप कंट्रीज़ आहिनि, जीअं अबॉर्शन जो केस थी वियो या फिर ब्लैक लाइव्स मैटर थी वियो, असां अगरि सिंधी लाइव्स मैटर चवंदो त असांखे चयो वेंदो तव्हां रेसिस्ट आहियो। अगरि तव्हां की माइनॉरिटीज़ ते ॻाल्हाईंदा असांखे चयो वेंदो तव्हां राज एजेंट आहियो, तव्हां माण्हुनि जी मुखालफ़त था कयो, तव्हां मुल्क खे जेको न असांजो जेको बि कॉन्सेप्ट हिकिड़ो मुल्क में ठहियलु आहे तव्हां सोशल मीडिया ते खणी अचो था, असांखे बदनाम था कयो, तव्हां हिननि जा एजेंट आहियो, तव्हांखे हितां था पैसा मिलनि, हुतां था पैसा मिलनि। जेकॾहिं हिननि खे इहो मसइलो आहे त वाक़ई इहो इहे शयूं हाईलाइट थियनि थियूं सोशल मीडिया ते, हिन सां असांजो मुल्क पुठिते वञे थो, त तव्हां हुनजा सॉल्यूशन्स छो नथा ॻोल्हियो। ऐं असांजो फ़र्ज़ु आहे, असांजो कर्ज़ु आहे त असां एज़ अ नेशन थी करे हिकिड़े मसइले ते गॾु थी करे ॻाल्हाए। ईअं न त सोशल मीडिया ते अगरि ग्रुप ए अगरि ॻाल्हाए थो त ग्रुप बी न ॻाल्हाईंदो, छो त ग्रुप ए सां मूंखे पंहिंजा अलॻि ज़ाती मुफ़ाद आहिनि, या फिर मुंहिंजो इहो आहे त ग्रुप ए सां मां हिन शइ ते गॾु कोन थो थी सघां। अगरि मुंहिंजी पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, जीअं पहिरियों पॉलिटिकल पार्टीज़ थींदियूं हुयूं, असां वटि सोशल मीडिया न हूंदो, असां पॉलिटिकल पार्टीज़ जॉइन कंदा हुआसीं त असां माण्हुनि जो आवाज़ु उथारे सघूं। पर हाणे असांखे पॉलिटिकल पार्टीज़ जी ज़रूरत बि न आहे। यू हैव सोशल मीडिया, तव्हां उन सोशल मीडिया ते पंहिंजो आवाज़ु उथारे सघो था। ऐं इहो ज़रूरी न आहे त इहो मुंहिंजी पार्टी इन जी मुखालफ़त करे थी त हाणे इन जे बारे में न ॻाल्हायां। मां अरीबा खे बिल्कुलु एप्रिशिएट कंदमि, छो त बहरिया जे मसइले या घणा ॿिया मसइला थिया हुन में अरीबा खुली करे ॻाल्हाई, जॾहिं त मूंखे ख़बर आहे शी इज़ डाई फैन ऑफ बिलावल भुट्टो। पोइ बि ही पीपुल्स पार्टी जी जॾहिं ग़लति मसइला थींदा त उनजे बारे में ही ॻाल्हाईंदी आहे। ऐं ईअं ई अप्रोच हुजणु घुरिजे सोशल मीडिया में। जॾहिं बि सिंध जो मसइलो थींदो त असां सभु हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थींदासीं। इहो न त असांखे उन शइ जा पॉज़िटिव इम्पैक्ट मिलनि था या नथा मिलनि। तव्हांखे ख़बर आहे मसइलो आहे, तव्हां चवंदा रहो, आख़िर हद ताईं असां चवंदा जेसि ताईं असांखे उहो प्लेटफॉर्म न मिलंदो। ऐं असां ॾिठो आहे त चेंजिस आयूं आहिनि, माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि। जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त इहो मसइलो आहे, असां हुन ते ॻाल्हायूं था, यानी कि तव्हां चेंज जी तरफ़ वञो था। त सोशल मीडिया में ऑब्वियसली सोशल मीडिया तव्हांखे रैपिड तव्हांखे सॉल्यूशन्स कोन ॾींदी, उन वक़्तु तव्हांखे सॉल्यूशन्स न मिलंदा, देरि ई सही। पर असांजी जेको नौजवान आहे हिनखे बसि इहो ख़बर बि हुजे त असांजा जेके मसइला थियनि था असांखे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थी करे बीहणो आहे। अयास चयो हुयो त मूं ते मेलो मचणो आहे, ऐं इहो मेलो मचियो आहे। पर अयास जे जुनून खे सम्झण जी ज़रूरत आहे। जेकी रेज़िस्टिविटी तव्हां ॾिसो जेके अयाज़ पंहिंजी शाइरी में कई आहे, शाह कई आहे, सचल कई आहे, इन जो मिसाल आहे त सिंध सदियुनि खां पंहिंजी जेका जंग आहे उहा विढ़ंदी थी अचे। हर जेको शाइर आहे उन कंहिं न कंहिं दौर में कंहिं न कंहिं तहरीक में इन्वॉल्व रहियो आहे। ऐं असां उहो ॾिसूं था त उहा शइ असांजे नौजवाननि में हाणे तमामु घटि थी थिए, छो त असांजे मथां जेके सोशल मीडिया ते लेबल्स हलिया वेंदा आहिनि। या फिर असां चवंदा त तव्हां अगरि सोशल मीडिया ते ॻाल्हाईंदव त तव्हांखे इहे गवर्नमेंट जॉब्स न मिलंदियूं, या फिर तव्हां हिन जे बारे में ॻाल्हाईंदव त शायदि तव्हांखे बी ग्रुप ॾाढी फेवर ॾींदो अगरि तव्हां हिन खे पर्सनली अटैक कयो था त हिन शयुनि खां असांखे मथे अचिणो आहे। इहे पेटी इशूज़ आहिनि। असांखे यूनिटी जी तमामु वधीक ज़रूरत आहे। जेसि ताईं असां हिकिड़े मसइले ते पंहिंजियूं पार्टीज़ ऐं पर्सनल बेनिफिट्स खां मथे थी करे उन क़ौम जे मसइले ते गॾु न थींदासीं, ओसि ताईं कंहिं बि शइ जो सॉल्यूशन न ईंदो। सॉल्यूशन इहो आहे त तव्हांखे ख़बर हुजे त तव्हां हिकिड़ी क़ौम आहियो ऐं तव्हांखे सप्रेस कयो पियो वञे। सॉल्यूशन तॾहिं ईंदो जॾहिं असां उन शइ खे एक्सेप्ट कंदासीं ऐं उनजी मुखालफ़त कंदासीं। सोशल मीडिया ते सोशल मीडिया इज़ बॉर्डरलेस, यू डोंट नीड एनी प्लेटफॉर्म, बिल्कुलु बि ज़रूरत न आहे। पर आहे त सोशल इथिक्स ऐं उन ते ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे। महिरबानी। अच्छा, हुदा आम ज़िंदगी में स्टेज ते वञणु, डाइस ते ॻाल्हाइणु ऐं सोशल मीडिया ते तव्हां लिखी बि सघो था ऐं फ्रीली ॻाल्हाए बि सघो था, त जेको आहे फीमेल वॉइस खे सोशल मीडिया ते केतिरो ॿुधो वञे थो ऐं उनजी केतिरी रिस्पेक्ट कई वञे थी? आई थिंक उन ते जेको मुंहिंजो मौक़फ़ आहे उहो इहो आहे की असांखे पाकिस्तानी स्टेट जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि ख़बर हुजणु खपे कि फॉर लास्ट फ्यू इयर्स असां वटि हिकिड़ो नैरेटिव बिल्ड कयो वियो आहे जंहिंखे सिक्योरिटी स्टेट चयो थो वञे।
असां हिकिड़ो सिक्योरिटी स्टेट आहियूं। हिते एथनिसिटी जे बारे में ॻाल्हायो त सिक्योरिटी थ्रेट आहे, जेंडर जे बारे में ॻाल्हायो त मशरक़ी जेका इक़दार आहिनि उन्हनि खे नुक़सानु थो थिए, औरतुनि जी तहरीक आहे उन जे बारे में ॻाल्हायो त मसइलो, लिंग्विस्टिक इम्पीरियलिज़म जे बारे में, जीनोसाइड जे बारे में ॻाल्हायो त तव्हां पाकिस्तानियत जे कॉन्सेप्ट खे चैलेंज पिया कयो। इहे पाकिस्तानियत जा कॉन्सेप्ट, इहा हिकिड़ी आइडेंटिटी जेका माण्हुनि जे मथां मुसलत कई वई ऐं को बि माण्हू उन नैरेटिव खे चैलेंज करे, उन सिक्योरिटाइज़ेशन जंहिंमें हर शइ मतिलबु कुझु बि चवणु तव्हांखे ख़तरो आहे, तव्हां सां हीअ थी वेंदो, तव्हां सां हू थी वेंदो, तव्हां खॼी वेंदा, तव्हां उथी वेंदा, तव्हांखे मारियो वेंदो, इहा कारी विगो थी अचे, वाइट विगो थी अचे, एंड ऑल दैट, दीज आर ऑल टैक्टिक्स। ऐं अहिड़ो मुआशिरो ऐं अहिड़ो वक़्तु जॾहिं ॻाल्हाइण तक मुश्किल हुजे ऐं ॻाल्हाइण वारे खे एतिरो ख़ौफ़ हुजे, उन मुआशिरे में ऐं उन दौर में आवाज़ उथारण बि रेज़िस्टेंस इज़ इन इट सेल्फ। ऐं इहा मज़ाहमत जिथे तव्हांजो मीडिया ब्लैकआउट थी करे छॾे, अगरि तव्हां बलोचनि जे मसइले ते था ॻाल्हायो, तव्हां सिंधियुनि जे मसइले ते था ॻाल्हायो, उर्दू मीडिया तव्हांखे न खणंदी, तव्हांखे डॉन तक न लिखंदो, वट अदर प्लेटफॉर्म्स डू वी हैव देन? सोशल मीडिया। इन असांखे ना जीअं सोरठ चयो कि सोशल मीडिया इज़ बॉर्डरलेस, सोशल मीडिया इज़ बॉर्डरलेस एंड सोशल मीडिया इज़ ऑल्सो क्लासलेस। तव्हां टिकटॉक खणी ॾिसो, तव्हां ट्विटर ॾिसो, तव्हां फेसबुक ॾिसो, तव्हां को बि ॾिसो, हिते क्लास बि मैटर नथी करे। एवरी पर्सन हैज़ अ राइट टू से समथिंग एंड से विथ फुल फोर्स, जीअं हू पंहिंजी ॻाल्हि खे अॻियां रखणु थो चाहे। पहिरीं ॻाल्हि त इहा कि हिन असांखे हिकिड़ो एक्सेस ॾिनो कि असां हुते ॻाल्हि कयूं। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा ॾाढी इम्पॉर्टेंट आहे कि ॾिसो, असां जॾहिं पंहिंजे लोकल कॉन्टेक्स्ट खे ॾिसंदा आहियूं ऐं पंहिंजे मुल्की सतह जी सियासत खे बि ॾिसंदा आहियूं, एट द सेम टाइम असांखे ग्लोबल इम्पैक्ट्स खे बि ॾिसणो थो पवे। असां साइलोज़ में नथा रहूं, असांजे मुल्क जे मथां इकॉनमी ग्लोबल फिनोमिना आहे, पॉलिटिक्स, फैशिज़म। तव्हां ॾिसो, हिकिड़े दौर में हिते इमरान ख़ान थो इलेक्ट थिए, अमेरिका में ट्रंप थो इलेक्ट थिए, इंडिया में मोदी थो थिए, महातीर, जस्ट लुक एट इट। फाशिज़म जी हिकिड़ी लहर आहे जेका किथे बि शुरू पई थिए, इट इम्पैक्ट्स सेम लेवल ते। उहो ई नैरेटिव आहे हुननि जा जेके तव्हां हिते ॾिसंदा, घणो तव्हांखे फ़र्क़ु न मिलंदो उन में अगरि तव्हां उन्हनि खे स्टडी कयो। सो वाई इट हैपन्स बिकॉज़ मिशेल फूको चयो हुयो कि नॉलेज इज़ पावर, माना ॼाण जेका आहे उन में ताक़त आहे। मैनुअल कैस्टल हिकिड़ो नयो थ्योरिस्ट आयो, उन चयो नाउ पावर रेस्ट इन इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। हाणे ताक़त जेका आहे उहा आहे जेका तव्हां कीअं IT जे थ्रू, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे थ्रू कीअं तव्हां मैसिस खे वॾे पैमाने ते तव्हां हिकिड़े नैरेटिव खे कीअं था बिल्ड कयो। रिपीटेशन ऑफ वन मैसेज अगेन एंड अगेन, कि एतिरे ताईं उहो तव्हांखे हलंदो। इहे तव्हां ट्रेंड था ॾिसो, 19,000 इमरान ख़ान जा थींदा आहिनि ट्विटर स्पेसिस, उन में एतिरी आवाम तव्हांखे नज़र ईंदी जेतिरी आवाम वटि पाकिस्तान में एक्सेस बि कोन्हे इंटरनेट जो। डेटा ॿुधाए थो छा आहिनि बॉट्स, को बॉट्स था हलाइनि, सॉफ्टवेयर प्रोग्राम्स था हलाइनि। छो? स्ट्रेंथ शो करण जे लाइ, ऑन सोशल मीडिया। वाई? बिकॉज इट इज़ इम्पॉर्टेंट। तव्हां वटि हिते जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि मीडिया सेल्स ठाहिया आहिनि हिकिड़े हैशटैग खे ट्रेंड करण जा, जेके आर्टिफिशली था थियनि ऑफकोर्स। तव्हांखे पर इहो लॻंदो कि अड़े हिन खे त जाम घणी सपोर्ट हासिल आहे, हीअ त टॉपिक ॾाढो अॻियां पियो हले, दैट मीन्स कि हिनखे मैस पॉपुलैरिटी आहे, बट न। सो इहे सॼियूं स्ट्रैटेजीज़ छो अप्लाई थियूं थियनि, इन जे करे अप्लाई कयूं थियूं वञनि, छो त जॾहिं तव्हां कंहिंखे फिज़िकली कंट्रोल नथा करे सघो, तव्हां उन खे दिमाग़ी तौर ते कंट्रोल कंदा, ऐं उन दिमाग़ी तौर जी जेका मेंटल स्लेवरी जेका हूंदी आहे उहा तव्हां सोशल मीडिया जे थ्रू करे था सघो, ऐं उहा थिए पई। असां ॾिठो आहे इन खे थींदे। हाणे उन सिचुएशन में मज़ाहिमत जो किरदारु छा आहे? जॾहिं हिकिड़ी जॻह ते हिकिड़ो डोमिनेंट डिस्कोर्स आहे, हिकिड़ो उहो डिस्कोर्स आहे जेको फाशिस्ट आहे, जेको रिलीजियस फंडामेंटलिस्ट आहे, जेको तव्हांजी ॻाल्हि ॿुधणु नथो चाहे, जेका तव्हांजी ॻाल्हि को बि प्रोग्रेसिव थॉट जी जिथे जॻह तक न आहे, उते तव्हांजो कमु एज़ एन एक्टिविस्ट छा थो थी सघे? ॾिसो, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि मां हिते ज़रूरु चाहींदसि कि ॾिसो, एक्टिविस्टनि खां कॾहिं इहा उमेद न हुजे कि असां स्टेट खे रिप्लेस कंदासीं। असांजो कमु स्टेट खे रिप्लेस करणु न आहे।
असां वटि ना उहे रिसोर्सिस आहिनि, असां वटि ना उहे छा चवनि था पावर आहे, ना अथॉरिटी आहे. We are not here to replace the state and do the job that the state should have been doing. Our job is to be a pressure group. असांजो कमु आहे जेको मंटो चयो कि मुंहिंजो कमु इहो न आहे कि हिन मुआशिरे खे कपिड़ा पारायां. मुंहिंजो कमु इहो आहे कि हिन मुआशिरे जी चोली लाहियां ताकी माण्हू ॾिसनि कि हिन मुआशिरे में ग़लति छा आहे. इहो कमु असां एक्टिविस्ट जो थो हुजे, पोइ बेशक उहा पार्टी कहिड़ी बि हुजे, उहा नेशनैलिटी कहिड़ी बि हुजे, जेके बि ज़ुबान ॻाल्हाईंदड़ हुजनि, असांजो कमु आहे कि असां हुननि खे अकाउंटेबल ठहिरायूं. ऐं उन अकाउंटेबिलिटी में कुझु सेल्फ अकाउंटेबिलिटी बि अचे थी. तव्हां तॾहिं ई कंहिंखे अकाउंटेबल ठहिराईंदा जॾहिं तव्हांजा पंहिंजा प्रिंसिपल्स हुजनि. अॼुकल्ह सोशल मीडिया ते इट इज़ वेरी ईज़ी, वेरी कन्वीनियंट फॉर एनी वन टू से एनीथिंग फॉर एनीबडी. पर छा केरु पंहिंजे कंडक्ट खे, छा केरु पंहिंजे जेको हुनजो पर्सनल कंडक्ट आहे या हुनजो पॉलिटिकल कंडक्ट आहे या हुनजो को प्रिंसिपल स्टांस आहे, छा असां उन खे ॾिसूं था? उन खे ॾिसण जी ज़रूरत आहे. हिकिड़ो सोशल मीडिया ऐं ॿी ॻाल्हि जेका हिकिड़ी ॾाढी इम्पॉर्टेंट आहे कि सोशल मीडिया ते नॉलेज डिसेमिनेशन वॾो रोल अदा थी करे. तव्हां ग्रामची पढ़ियो हूंदो त ग्रामची चवे थो कि तव्हांखे हेजमनी जेका आहे हाणे हार्ड पावर मां नथी अचे, सॉफ्ट पावर मां थी अचे बाय मैन्युफैक्चरिंग कंसेंट. माना तव्हां माण्हू जे दिमाग़ में कंसेंट मैन्युफैक्चर था करे वठो ऐं तॾहिं उहो माण्हू तव्हां सां हलणु अॻियां शुरू थो थी वञे. हलियो KPK, बलोचिस्तान, इन्हनि जा मसला या इन्हनि जा जेके टॉपिक्स रिलेटेड टू वुमेन राइट्स या औरतनि जे हक़ाइक़ सां जेको आहे अलाइन जेके मसला हूंदा, जिथे मूंखे लॻंदो हो कि दे आर टेकिंग अ प्रेसिडेंस ऐं बैलेंस न आहे, उते आई वुड ट्राई कि सिंध जो नैरेटिव वञे. ऐं दिस इज़ ओनली लाइक, ऐं उन में काफ़ी ॻाल्हियूं हुयूं. लेट्स से कि हाणे असां इस्लामाबाद में वेठा आहियूं, कुरतुलैन बुलैदी जे केस जे बारे में कंहिंखे ख़बर, घणो माण्हुनि खे उते ख़बर न हुई. उहो हिते जो केस हो ऐं 3 केस हिकिड़े टाइम ते थिया हुआ. कुरतुलैन बुलैदी जो थियो हो, नूर मुक़दम जो थियो हो ऐं साइमा जो थियो हो जेका KPK जी हुई. पर तव्हां ॾिसो असां वटि एक्टिविज़म में क्लास जो एलिमेंट अची थो वञे. हलियो नूर मुक़दम छो त हिकिड़े डिप्लोमेट जी धीउ हुई, इस्लामाबाद में रहंदी हुई, पढ़ियल लिखियल क्लास मां हुई, हुनजो मामिलो घणे मीडिया उन खे खयो. त जॾहिं मूंखे मीडिया बि घुराईंदो हो ॻाल्हाइण लाइ, ऐं जॾहिं आउं मार्चिस में या प्रोटेस्टनि में बि वेंदी हुअसि, त मूं कुरतुलैन बुलैदी जी भेण खे कॉल करे हुनखे मूं कॉल ते खयो ऐं मूं चयो यू हैव टू स्पीक हेयर इन इस्लामाबाद. इस्लामाबाद में छो त असांखे कवरेज मिलंदी हुई. असां जॾहिं उन खां पोइ जॾहिं इहो नूर मुक़दम वारा वाक़ियो थींदो, मीडिया ते मां वेंदी हुअसि, हू चवंदा नूर मुक़दम पे क्या पेशरफ्त हुई है. आई यूज टू से कि उसका बंदा गिरफ्तार तो हुआ है, यहाँ पर तो कुरतुलैन बुलैदी के जो उसका जो मर्डरर था उसके ऊपर FIR तक प्रॉपर तरीके से नहीं कट रही. दीज आर द स्टार्क डिफरेंसिस. त सिंध में थींदड़ कत्लनि ते, सिंध में थींदड़ औरतुनि जे मथां ज़्यादतियुनि ते एतिरो शोर नथो उथे, छो त उन्हनि मायुनि जो उहो सोशल क्लास कोन्हे को. सो तव्हां जॾहिं कंहिं बि एक्टिविज़म में इवन ऑन सोशल मीडिया तव्हांखे ॾिसणो पवंदो कि क्लास कहिड़ो रोल थी अदा करे, एथनिसिटी ज़ुबान कहिड़ो रोल थी अदा करे, एंड मोस्ट इम्पॉर्टेंटली जेको आवाज़ उथारे पियो उन जी पंहिंजी सेल्फ अकाउंटेबिलिटी केतिरी आहे. थैंक यू. शुक्रिया हुदा. ऐं अॼुकल्ह हुदा जेकी आहे बालूबीड स्टाइल सां जेकी आहे उहो व्लॉग बि ठाहींदी रहंदी आहे ऐं अक्सर जेको उन में टारगेटेड हूंदो आहे उहो इमरान ख़ान ई हूंदो आहे. बसि उन जे बारे में हम सॉरी आहे हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि कि हिकिड़ी ॻाल्हि छो त यूजली सीरियस एक्टिविज़म ॾाढो हूंदो आहे. आई यूज़ टू मेक वेरी सीरियस वीडियोज़ एज़ वेल एंड ऑल दैट. पर हाणे छो त जॉब बि आहे, ठीकु आहे, सभु कुझु आहे, त असांजे मथां इहा हिकिड़ी सेंसरशिप हूंदी आहे, कुझु सेल्फ सेंसरशिप बि करणी पवंदी आहे. त उन में हिकिड़ो ॿियो नयो तरीक़ो बि आहे, उहो आहे सार्कज़म. ठीकु आहे, तव्हां अहिड़ा कंटेंट, ऐं मां हाणे स्टार्ट कयो कुझु अरसे खां. इनफैक्ट हाणे आई मेक वीडियोज़ जंहिंमें तव्हांखे लॻंदो जंहिंमें बदतमीज़ी कोन्हे, गार गंद कोन्हे, कुझु बि कोन्हे. इट इज़ प्योर सार्कज़म एंड इट इज़ सो पावरफुल that it attaches like माण्हू जी मेमरी में वेही थी रहे उहा ॻाल्हि. त आई हैव रिसेंटली स्टार्टेड डूइंग इट. ऐं इन मां जेको मुंहिंजे ख़्याल में जेको मूंखे इंस्पिरेशन आयो आहे उहो मीम्स मां आहे. ठीकु आहे, तव्हां कंहिं बि सिस्टम ते करे था सघो क्रिटिसाइज़. यू हैव टू बी क्रिएटिव अबाउट इट. सो क्रिएटिविटी इज़ ऑल्सो देयर. सो इहो सुवालु जेको आहे सभिनीनि जे लाइ हूंदो, त हिकिड़े ई सुवाल में जेको आहे तव्हां नंढो जवाबु ॾेई सघो था. छा सोशल मीडिया सिंध में कंहिं सियासी तब्दीली जा सबबु बणिजी सघे थी? साईं हुजण साण खां स्टार्ट कयूं था.
जी जी बिल्कुलु सियासी तब्दीली जो हिकिड़ो सबबु बणिजी सघे थी ऐं हिकिड़ो ॿारनि उते मौजूदु आहे असुलु मसइलो आहे त तनज़ीमकारी हुजे हिकिड़ी शइ जेका शुरू थी थिए उहा अॻिते हली ख़तमु थी वञे 10 ॾींहं 15 ॾींहं महीनो 2 महीना उन खां पोइ उनजो फॉलोअप कोन थो थिए जेसि ताईं का तनज़ीमकारी न हूंदी हाणे जीअं पंहिंजो शायदि हुदा ॻाल्हि कई त इमरान ख़ान जी जेका स्पेस आहे हुन में अचे 10-12 लख माण्हू वेहनि था लाज़मी आहे हुन में 50-60 हज़ार त रियल बि हूंदा त असां वटि जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उनजा जेके लीडर आहिनि उहे ईअं जेको मीडियम आहे ट्विटर जो उन ते अचनि कोन था हाणे जे तव्हां ट्विटर हुनजी ॻाल्हि कई टिकटॉक जे हाणे कल्ह टोड़ी बिलावल भुट्टो बि जेको आहे सो अकाउंट पंहिंजो ठाहियो आहे पर असांजो जेको लीडर आहे जेको सिंध बेस्ड लीडर आहे उहो इन जेके मीडियम आहिनि नवां मीडियम उन ॾे अचे कोन थो जेसि ताईं इन ॾे न ईंदा जेसि ताईं तनज़ीमकारी न थींदी त इहो प्रेशर जुड़ंदो प्रेशर त जुड़ी वेंदो पर उन खां पोइ फॉलोअप कोन थींदो उहा ईअं ई जेको आहे डेड थी वेंदी शइ जेका जेको आहे माना थींदी आई आहे अरीबा तव्हांजो छा ख़्यालु आहे इन जे बारे में मुंहिंजो मौक़िफ़ इन ते इहो आहे कि मां त पॉलिटिकली वैसे त ॿियूं जेके कैंपेन्स आहिनि या मूवमेंट्स आहिनि उहे मे बी सोशल मीडिया खां उभरनि ऐं हिकिड़ी वॾी तहरीक जीअं लाइक PTM खे मां चई सघां थी कि उहा सोशल एज सच त सोशल मीडिया न छोकी हिन में रेजिस्टेंस हुई पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट जी ॻाल्हि थी कयां एज सच सोशल मीडिया पर उन सोशल मीडिया वॾो किरदारु अदा कयो छोकी मीडिया उन्हनि खे ब्लैकआउट बिल्कुलु ब्लैकआउट करे छॾियो तव्हांखे इलेक्ट्रॉनिक मीडिया ते कॾहिं PTM जी ॻाल्हि कोन नज़र ईंदी त आई थिंक सो कि PTM हिकिड़ी रेजिस्टेंस मूवमेंट आहे जेका सोशल मीडिया तां बि उनजो वॾो उभरी बट अगरि मां पॉलिटिकल पार्टीज़ जो ॾिसां त मूंखे नथो लॻे कि का शइ सोशल मीडिया त अचे ऐं उहा ईअं अची करे उभरी वञे मुंहिंजे लाइ मूंखे लॻंदो आहे कि अगरि तव्हां पॉलिटिकली मुतहिद थियो था त तव्हांखे ग्राउंड ते अचणु ॾाढो ज़रूरी आहे एंड हमेशह मां इन ॻाल्हि ते चयो आहे कि स्टूडेंट मूवमेंट्स मां ई पॉलिटिकल लीडर्स पैदा थींदा आहिनि स्टूडेंट यूनियंस मां पॉलिटिकल लीडर्स पैदा थींदा आहिनि त तव्हांजे यूनियंस ते त ख़ैर बैन हुयो हाणे हुन तव्हां बैन खे लिफ्ट करे छॾियो अथनि उन मां बट जेसीं ताईं तव्हां ग्राउंड ते ऐं ग्रास रूट लेवल ते तव्हां कमु न कंदो तेसीं तव्हां केतिरो बि सोशल मीडिया कैंपेन्स हलायो जीअं हाणे मां मिसाल थी ॾियां जीअं तव्हां चओ था कि इमरान ख़ान जे लाइ हा माण्हू आहिनि उन्हनि सां गॾु यूथ आहे उहा आउं उन ते डिबेट न कंदसि कि हुजणु घुरिजे या न हुजणु घुरिजे हर कंहिंजो आहे पंहिंजो राइट आहे कि हू कंहिं बि पॉलिटिकल पार्टी खे सपोर्ट कनि बट अगरि तव्हां उनजो ॾिसो कि तव्हां उन्हनि खे हज़ारे लखे माण्हू तव्हां कमेंट्स में ॾिसंदो विढ़ंदा तव्हां सां ट्विटर ते तव्हां उन्हनि जूं स्पेसिस में ॾिसो केतिरी त उन्हनि जी स्ट्रेंथ आहे बट अगरि जॾहिं हू उन्हनि मार्च कढियो त तव्हांखे 1000-5000 बि माण्हू तव्हांखे इस्लामाबाद में नज़र कोन ईंदा अगरि हू कढंदा त उहो चवां थी कि जेको पॉलिटिकल मूवमेंट्स लाइ जेको खपंदो आहे न स्ट्रेंथ उहो ग्राउंड मां ईंदी आहे सोशल मीडिया हिकिड़ो ज़रियो आहे त उनखे बिल्डअप करे उन मोमेंटम खे बट अगरि तव्हांखे का शइ खपे ऐं रेजिस्टेंस पॉलिटिकल हवाले सां खपे त तव्हांखे पंहिंजे पाण खे ग्राउंड रूट लेवल ते स्ट्रेंथन करिणो पवंदो जी ॾाढो इंट्रस्टिंग सुवालु आहे हिन में मां पंहिंजो इनपुट ज़रूरु ॾींदुसि त जीअं रियाज़ ॻाल्हि कई त जेके असां वटि इशूज़ थियनि था नाज़िम जोखे वारो केस थियो ऐं हुनजी कंटिन्यूटी न रही हुनजी जेको प्रेशर टैक्टिक्स हुयूं त हुनखे इंसाफ़ ॾियण जे लाइ त मां हिन में इहो ज़रूरु चवणु चाहींदुसि त ऑन वेरी लाइटर नोट त सिंध में इशूज़ एॾा घणा था थियनि जो नाज़िम जोखे खां पोइ जेको नेक्स्ट इशू हूंदो उनजो उनजी बरबरियत एॾी वॾी हूंदी जो असां वरी उन ते ॻाल्हाइणु शुरू थी वेंदासीं त हो रहिजी वेंदो त इशूज़ जो जेको तसलसल आहे उहो तमामु घणो आहे इन जे करे बि इहो इशू इफेक्ट रहे थो त असां उनखे कंटिन्यू नथा रखी सघूं जीअं मुंहिंजी रिसेंट पास्ट में सभ खां वधीक जंहिं ते ॻाल्हायो वियो ऐं कंटिन्यूटी रखी वई उहो निमृता चंदानी जो केस हुयो त उन ते तमामु घणो असां वर्ल्ड वाइड जेको असांजो आवाज़ु वियो ऐं उन में FIR थी पोइ फैमिली बैक ऑफ कयो या तव्हांखे वरी मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त उन्हनि खे जेको 3 तलवार ते जेको मेन प्रोटेस्ट थियो ऐं उनखे जेका कवरेज मिली उहो बि सॼी सोशल मीडिया जे ज़रिए तमामु घणो उनखे खयो वियो ऐं बदकिस्मती सां जेका पॉलिटिकल अप्रोच हुई या उन केस खे मूव फॉरवर्ड करण जी जेका ॻाल्हि हुई ऐं उन में नौजवान जेके उन ग्रुप खे लीड पिया कनि पोइ उन्हनि जूं जेके हुकूमत सां ॻाल्हियूं थियूं ऐं उहे हुकूमत जे ॻाल्हियुनि में अची विया ऐं पंहिंजो प्रोटेस्ट ख़तमु थियण खां पोइ उनखे फर्दर कंहिं असां पाए तकमील ते न पहुचाए सघियासीं बदकिस्मती रही बाक़ी रही ॻाल्हि त सियासी इन जो असरु सियासी तब्दीली सोशल मीडिया जे ज़रिए मुमकिन आहे या न बिल्कुलु मुमकिन आहे ऐं को इन ॻाल्हि खे मञे या न मञे बाक़ी जेको 2018 में इमरान ख़ान जो खटणु
उन में हिकिड़ो इस्टेब्लिशमेंट जो पंहिंजो किरदारु त ज़रूरु रहियो, पर इन ॻाल्हि खां इनकार नथो करे सघिजे त सोशल मीडिया यंग माइंड्स खे इमरान ख़ान जे तरफ़ माइल ज़रूरु कयो ऐं खोड़ सारो वोट जेके अर्बन क्लास जो वोट आहे उहो इमरान ख़ान ॾे वियो। ॿी ॻाल्हि असां वटि इहो आहे, बदकिस्मती आहे जो असां वटि पॉलिटिकल कल्चर अहिड़ो आहे जो तव्हां केतिरी बि कैंपेन हलायो, स्पेशली सिंध ऐं बलोचिस्तान जी ॻाल्हि कजे या KPK जी ॻाल्हि कजे, त केतिरी बि तव्हां कैंपेन ज़रूरु हलायो पर असांखे वोट वठण जे लाइ फील्ड में लहणो ज़रूरु पवे थो। बाक़ी सोशल मीडिया जो असरु इहो आहे जो जेका बि हुकूमत वक़्तु आहे उहा पोइ पीपल्स पार्टी जी हुजे या जेकॾहिं हुकूमत में जेके माण्हू न बि आहिनि ऐं जेके अपोज़िशन में आहिनि उन्हनि जी जेके पॉलिसीज़ आहिनि, कहिड़े मैटर ते सिंध जे इशूज़ ते असांखे कहिड़ो स्टैंड वठिणो आहे, ऐं नौजवान तबिको जेको जेके स्मार्ट फ़ोन हथ में आहे उहो डेली ट्विटर फेसबुक हलाए थो, त उनजी पॉलिटिकल थाट चेंज ज़रूरु थिए थी। पोइ ऐं इन ॻाल्हि जी हिकिड़ी सर्वे बि थिए ऐं मुंहिंजी हिकिड़ी पर्सनल एनालिसिस हिकिड़े नंढे पैमाने ते ज़रूरु आहे त जेके माण्हू के हिकिड़ो प्रिंसिपल स्टैंड वठनि था, कहिड़े बि पॉलिटिकल क्लास सां उन्हनि जो तालुक़ु हुजे, उहे वरी पंहिंजी जेका कावड़ आहे, एंगर आहे सोशल मीडिया जे ज़रिए जॾहिं छो था कनि त उहे वरी वोट ॾियणु वञनि ई कोन था, जंहिंजे करे असांखे तमामु घणो नुक़सानु थो पहुचे। बाक़ी पॉलिटिकल असरु ज़रूरु आहे, थाट चेंज थिए थो, बाक़ी हाणे पॉलिटिकल सिस्टम चेंज नथो थिए, इहा ॿी ॻाल्हि आहे। थैंक यू। सोरठ तव्हां बि नथी कुझु ॿुधाइजो असांखे। ॾिसो, हर वक़्त जी मज़ामत जो ज़रियो हूंदो आहे या प्लेटफॉर्म हूंदो आहे, डिफरेंट हूंदो आहे। 20 साल पहिरीं असां जॾहिं मज़ामत कंदा हुआ, असांजा जेकी वॾा कंदा हुआ त हू डिफरेंट कंदा हुआ, उन खां 20 साल पुठियां वेंदासीं त उनजो मज़ामत जो तरीक़ो बिल्कुलु डिफरेंट हुयो। हाणे हीअ डिजिटल एज आहे, हिन में मज़ामत जो तरीक़ो चेंज थियो आहे। असांजा माण्हू पहिरीं रोडनि ते निकिरंदा हुआ, छो त उन्हनि वटि प्लेटफॉर्म न हुयो, हू आवाज़ हुकूमत जे कननि ताईं पुॼाइण लाइ उनखे मजबूरन रोडनि ते निकिरी टायर साड़णा पवंदा हुआ ताकी उन्हनि खे कोई ॿुधे। हाणे सोशल मीडिया में असांखे ॿुधण लाइ माण्हू घणा ई आहिनि, तव्हां ॿुधणु चाहियो या न चाहियो तॾहिं बि तव्हांजे मथां सर्विलियंस थिए थी। त अगरि तव्हां चओ था त सोशल मीडिया जे ज़रिए पॉलिटिकली प्रेशर नथो अचे, त असां वटि दुनिया में कानून ठाहिया आहिनि सोशल मीडिया जे ज़रिए। मी टू तव्हांजी मूवमेंट सोशल मीडिया खां स्टार्ट थी, जंहिंते पोइ लॉ बि आयो। LGBT जी जेका तहरीक स्टार्ट थी उहो सोशल मीडिया खां पोइ स्टार्ट थी। ईरानियन प्रेशराइज़ कयो सोशल मीडिया जे ज़रिए, त जेके वर्ल्ड पावर आहिनि उहे ईरान में जेको कुझु थिए थो उनजे बारे में ॻाल्हाइनि, हुननि प्रेशर जेको बिल्ड कयो उहो सोशल मीडिया ते बिल्ड कयो। हाणे असांजो जेको तरीक़ो सोशल मीडिया मज़ामत जो उहो चेंज थी वियो आहे। अगरि तव्हांखे लॻे थो त चेंज ईंदी त ॾिसो, चेंज ऑब्वियसली वठण वारियूं जिन खे असां पंहिंजो अथॉरिटेटिव करे असेंबलीज़ में मोकिलूं था त चेंज उहो ई कनि था, पर उन्हनि ताईं असांजो आवाज़ पुॼण जो ज़रियो जेको हाणे बचियो आहे उहो सोशल मीडिया ते बचियो आहे। भले जेतिरा बि माण्हू रोडनि ते निकिरनि, पर उन्हनि खे सोशल मीडिया ते अगरि तव्हां कवरेज नथा ॾियो त उहो मूवमेंट फेल थी करे ख़तमु थी वेंदियूं आहिनि। त सोशल मीडिया न जरस माण्हुनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु करे थी, पर हू घणा जेकी बाउंड्रीज़ आहिनि उहो टोड़े बि थी। अगरि जीअं हुदा चयो त घणियूं शयूं आहिनि, असांजे मथां प्रेशर हूंदो आहे, सेंसर हूंदो आहे, असां नथा करे सघूं, ईअं ई घणा माण्हू रोडनि ते नथा वञी सघनि। सोशल मीडिया जे ज़रिए हू पंहिंजी सपोर्ट ॾियनि था, बोर्ड्स आहिनि या फिर को आहे। पर हाणे अगरि तव्हां सिंध में ॻाल्हि कयूं त उहा सिंध में उहा असांखे तहरीक छो नथी अॻिते पॉलिटिकली वधे, छो त असां हिकु ॾींहं जो ट्रेंड हलाईंदा आहियूं, असां चवंदा आहियूं 1 लख क्रॉस करे वियो, 2 लख क्रॉस करे वियो, असां नंबर्स काउंट कंदा आहियूं। हिकु ॾींहं खां पोइ ॿिए ॾींहं ते चवंदा आहियूं सभ खां वधीक ट्वीट्स के कयूं, इहो काउंट थींदो आहे। असां रखंदा आहियूं, असां हिकु दफ़ो ट्रेंड थी वियो, असां चवंदो बसि हाणे असांजी का बि असांजी रिस्पॉन्सिबिलिटी हुई, ट्रेंड में हिसो वरितो, उहा ख़तमु थी वई। असां हुनखे फॉलो न कंदा आहियूं, बार बार चवणो हूंदो आहे। सूर तव्हांखे महसूसु तॾहिं थींदो जॾहिं तव्हां हुन सूर खे बार बार टच कंदो, उनजे करे तव्हांखे बार बार ॿुधाइणो हूंदो आहे त असांखे तकलीफ़ आहे ऐं उहा चेंज थियणु खपे। जिथे सोशल मीडिया जा पंहिंजा हिकिड़ा बेनिफिट्स आहिनि, मुंहिंजो पंहिंजो जेको मञणु आहे उहो इहो आहे कि ॾिसो, इहो जेको वक़्तु जो असां ॻाल्हि कंदा आहियूं कि हुन वटि वक़्तु न आहे, हिन वटि वक़्तु न आहे, मुंहिंजो एनालिसिस जेको आहे उहो इहो आहे कि असांजा जेके मर्द हज़रात आहिनि इन्हनि खे असां ॾिसूं था होटलनि ते, कैफ़ेनि ते, ढाबनि ते वेठा आहिनि, कचहरियूं कलाकनि जा मुंहुं करनि था, पंहिंजे पाण खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइनि था, वरी ॿिए ॾींहुं वेहनि था, वरी उहा ई साॻी ॻाल्हि था करनि, एंड दे हैव दिस सोशलाइज़ेशन कंदा आहिनि, निकिरंदा आहिनि घर खां ॿाहिरि। एतिरी बि इहो बि ॾिठो आहे।
कैफ़ेज़ ते हुजनि, इवन वॾे वॾे रेस्टोरेंट्स में चांहि खाना ते आउं वेंदी हुअसि एंड आई वुड सी के यू नो मैनी मेल्स आर सिटिंग देयर एंड दे आर हैविंग दीज डिस्कशन्स, ॻाल्हाइनि पिया, कचहरियूं करनि पिया. उते जेके असांजूं मायूं आहिनि हिकिड़े वॻे जी लेस जे लाइ कलाकनि जा मुंहुं मार्केटनि में घुमनि थियूं, उहे बि निकिरनि थियूं घर खां ॿाहिरि व्हेन दे हैव टू. सो द पॉइंट इज़ के हिते टाइम मसलो न आहे. मसलो इहो आहे कि जेसि ताईं का बि पॉलिटिकल मूवमेंट सड़क ते न ईंदी उन जो को असरु कोन थींदो. असां सोशल मीडिया ते I use social media and I use social media for my activism when I cannot go, like when there is nothing happening on the streets, and I use social media. ऐं सोशल मीडिया जो इस्तेमालु त इन लाइ बि कंदी आहियां कि माण्हुनि खे मोबिलाइज़ कयां ताकी उहे सड़क ते निकिरनि. त मुंहिंजी जेका औरत मार्च जी जेका सियासत अॼु ताईं रही आहे या जेका लेफ्टिस्ट पॉलिटिक्स जेका रही आहे उहा इहा ई आहे कि सड़क ते तव्हांखे निकिरणो पवंदो. ऐं औरत जे लाइ सड़क ते निकिरणु छो ज़रूरी आहे, उहो इन जे करे ज़रूरी आहे. असां पीपल्स पार्टी जे जलसनि में ॾिसंदा मायूं निकिरंदियूं, डांस बि कंदियूं, सभु कुझु कंदियूं. आई लव इट, ब्यूटिफुल. इमरान ख़ान जे जलसे में बि ख़वातीन निकिरनि थियूं. तमामु पॉलिटिकल पार्टीज़ जेके बि हुजनि, असांजूं नेशनल पॉलिटिकल पार्टीज़ बि छो न हुजनि, उन्हनि जे बि जलसनि में किथे न किथे मायूं निकितियूं बि आहिनि. ऐं हुननि पंहिंजी हिकिड़ी रिप्रेज़ेंटेशन बि ॾेखारी आहे, भले घटि तादाद में ॾेखारी हुजे, बट देवर देयर. माई जो पंहिंजे हक़ लाइ ऐं पिदर शहाना समाज जे ख़िलाफ़ पिदरशाही जेका हुनजे घर में, इहा न कि जेको स्टेट थो करे, न, पिदरशाही जेका घर में थी थिए उन जे ख़िलाफ़ उन जो निकिरणु, सड़क ते अचणु सभिनीनि खां वधीक ज़रूरी आहे. ऐं उहा सियासत सोशल मीडिया ते वेही कान थी सघे. ऐं असां जेसि ताईं इस्लामाबाद में जेका सियासी मंज़रनामो फेमिनिस्ट सियासत जो आहे उन में त तव्हां यकीन कंदा, असां त हर साल असांजे मथां केसिस था थियनि. असांखे NOC डिनाय थो कयो वञे. ऐं जिथे असां औरत मार्च कंदा हुआसीं उन जॻह ते हया मार्च जमायत इस्लामी ऐं लाल मस्जिद वारा था कढनि. त तव्हां ॿुधायो, हिकिड़ो स्पेस, हिकिड़ो पॉलिटिकल स्पेस तव्हांजो रिलीजियस राइट विंग कैप्चर करी वञे हलियो, छो त असां एक्टिविज़म सोशल मीडिया ते था कयूं. दिस इज़ नॉट हाउ इट्स गोना वर्क. सो फॉर दैट असांखे उहो स्पेस पंहिंजो सीड नाहे करण जी ज़रूरत. असांखे स्पेसिस ऐं पब्लिक स्पेसिस रिक्लेम करण जी ज़रूरत आहे. त जेसि ताईं मायुनि जी सियासत जी ॻाल्हि आहे, जेसि ताईं फेमिनिस्ट मूवमेंट जी ॻाल्हि आहे, त आई स्ट्रॉन्गली बिलीव त तव्हां सोशल मीडिया खे यूज़ कयो फॉर द मैस मोबिलाइज़ेशन. तव्हां मोबिलाइज़ कयो माण्हुनि खे मोबिलाइज़ कयो कि उहे सड़क ते अचनि. जेके बि इनकलाब आया आहिनि, सोशल मीडिया अॼु ताईं कोई वॾो इनकलाब नाहे लांदो आदो. अच्छा, ईरान जी रुगो मां ॻाल्हि हेतिरी कयां, आई वेरी मच अग्री विद सोरठ कि हुननि सोशल मीडिया खे बि अगरि ॾिठो वञे त हुननि मोबिलाइज़ेशन जे लाइ ॾाढो इस्तेमालु कयो. लेकिन तव्हां ईरान जा प्रोटेस्ट ॾिसो, ईरान जे प्रोटेस्टनि में तव्हां मायुनि जो आर्ट ॾिसो. हुननि पंहिंजा वार कटिया, हुननि उते पंहिंजे वारनि सां फ्लैग्स ठाही, उहे फ्लैग्स उते लहराया. दीज आर द फॉर्म्स ऑफ रेजिस्टेंस. दिस इज़ अ फॉर्म ऑफ मज़ाहमत जेका असांखे हिते थी खपे. सो जिथे असां सोशल मीडिया ते बि हुजूं, असांखे स्ट्रीट पॉलिटिक्स खे न छॾणु खपे. ऐं इनफैक्ट असांखे हाणे कोशिशि करणु खपे कि असांजा जेके माण्हू जेके लेज़ी, आई थिंक सोशल मीडिया एक्टिविस्ट असां थोरा लेज़ी माण्हू बि आहियूं. ठीकु आहे, वी आर लेज़ी पीपल. असांखे मञणु खपे, छो नंढड़ो सो टाइम स्पैन आहे. तव्हां ट्रेंड हलाए छॾियो, जीअं तव्हां ॻाल्हि कई, सही आहे, ॻाल्हि उते ख़तमु थी वई हली. तव्हां जेसि ताईं सड़क ते न ईंदा तेसि ताईं न पिदरशाही खे को धकु लॻंदो, न धकु लॻंदो रिलीजियस फंडामेंटलिज़म खे, न सरमायादारी निज़ाम खे कुझु थींदो. तव्हांखे पंहिंजो इख़्तिजाज ॿिन्हिनि प्लेसिस ते, ॿिन्हिनि प्लेटफॉर्म्स ते रिकॉर्ड कराइणु घुरिजे, सड़क ते बि ऐं सोशल मीडिया ते बि. मुंहिंजो इहो मौक़फ़ आहे. थैंक यू. महिरबानी हुदा. ऐं ॻाल्हि कई संजय हिते त ट्विटर ते जेको आहे सो हिकिड़े ॾींहुं हूंदो आहे, इहो बिल्कुलु हक़ीक़त आहे. असां वटि ट्विटर इहो हूंदो आहे जीअं ॻोठु लॻो पियो आहे ऐं मुख़्तलिफ़ पाड़ा मुख़्तलिफ़ ज़ातूं पोइ हुन ते जहिड़ा बि हूंदा आहिनि, पोइ कई ॾींहं हलंदा आहिनि. कम जी शयूं त हुन में घटि हूंदियूं आहिनि, जहिड़ा फ़साद वधीक हूंदा आहिनि. सो आम सी शयुनि में असां वटि मुंहिंजे ख़्याल में तमामु मुख़्तसिर टाइम आहे. मुंहिंजी कोशिशि आहे त अगरि हिकु खां ॿ सुवाल पाण ऑडियंस मां वठी वठूं त उहो वधीक बहितरु थींदो. मां रुगो इहो पियो चयो कि छो त तव्हां सभु हींअर मौजूदु आहियो ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां सभिनीनि वटि फ़ोन बि आहिनि. तव्हां सभिनीनि वटि फ़ोन्स आहिनि, तव्हां सभिनी वटि ट्विटर, फेसबुक, को बि सोशल मीडिया आहे. ओके, सो हिकिड़ो तव्हां कमु करे था सघो, अयाज़ मेलो हैशटैग लिखी रुगो हिकिड़ी लाइन अयाज़ मेले जी जेका तव्हांखे सुठी लॻंदी, अयाज़ जी शाइरी जी जेका मूंखे वणंदी आहे, तूं कंहिं ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुगो, इन हिकिड़ी लाइन खे लिखी करे तव्हां ट्वीट कयो.
तव्हां पंहिंजी विज़िबिलिटी शो कयो त तव्हांजे अयाज़ मेले जे बारे में थोरी घणी विज़िबिलिटी अचे कि दिस इज़ समथिंग दैट वी आर डूइंग. सो 5 minutes जैसे सवाल जवाब हलन था, प्लीज़ स्टार्ट डूइंग इट. दैट दिस वे वी कैन ऑल्सो क्रिएट अवेयरनेस अबाउट दिस ब्यूटिफुल इवेंट. थैंक यू. मेरा नाम नईम मिर्ज़ा है, मैं इस्लामाबाद से आया हूँ. उर्दू में बात करूँ, वैसे तो सिंधी में बात नहीं, आप उर्दू में कर सकते हैं. उर्दू में मंटो साहब ने कहा था कि जब मैं दो पंजाबियों को उर्दू में बात करते देखता हूँ तो मुझे लगता है जैसे दोनों झूठ बोल रहे हैं. तो लेकिन ये है कि अब मैं क्या करूँ, पंजाबी में करूँगा तो शायद मैं पूरी तरह ना कर सकूँ. मुझे सबकी बातों से पूरा इत्तेफाक है, लेकिन ये मैं थोड़ी सी वजाहत करना चाहता हूँ कि सोशल मीडिया का जितना रोल आपने बताया है कि ये देखने मीडियम है. सूरत ने कहा कि मीडियम है, 20 साल पहले नहीं था. जब मंटो साहब ने माशरे की चोली उतारी तो उस वक्त भी सोशल मीडिया नहीं था. जब नज़ीर अब्बासी शहीद हुआ उस वक्त भी नहीं था. जब भगत सिंह हुआ उस वक्त नहीं था. जब इनकलाबात आई उस वक्त भी नहीं था. तो मीडियम थे, हम साइक्लोस्टाइल से पम्फलेट निकालते थे. आज ये मीडियम है, लेकिन ये मीडियम हमारे मुखालफों के पास भी है, वो भी उसे इस्तेमाल कर रहे हैं. और हमसे शायद ज़्यादा वो कर तो बुरा ही रहे हैं, लेकिन ये कि ज़्यादा इन्वेस्टमेंट के साथ कर रहे हैं. अच्छा, मुझे सिर्फ ये कहना है कि इसको ओवर एम्फेसाइज नहीं करना चाहिए. जैसे आपने अभी जो बात कही ना, वो मैं तो उसके बाद शायद बोलना भी नहीं चाहता था कि 500 लोग ईरान में मरे हैं. 500 लोग 3-4 महीनों में, जिनमें औरतें और लड़कियां शामिल थीं. और 18,000 लोग जेलों में हैं. और एक शख्स को फांसी दी गई है, जिनके वैसे सजाएं बहुत से लोगों को हो चुकी है. तो दैट मास रेजिस्टेंस मूवमेंट इज़ बिहाइंड दिस मीडियम. और ये इसी तरह, लेकिन इसकी एक बुरी मिसाल भी है. मिस्र में जहाँ से और ट्यूनिस में जहाँ से सोशल मीडिया और ट्विटर और ये शुरू हुआ, उसी मिस्र में जो इस वक्त जनरल सीसी बैठा हुआ है, उसी चौक तहरीर में जहाँ पर वो बहुत बड़ा इज्तिमा हुआ, वहाँ पर 2,500 लोगों का कत्लेआम किया फौज ने. तो वी नीड टू बी अवेयर दैट दी power rests with the human resistance, mass resistance, streets, people. This is only a medium. और ये मीडियम भी ट्रांसनेशनल कंपनीज के हाथ में है, ये भी जहन में रखिएगा. हमें अपने भी इवॉल्व करने होंगे. तो ऐसे बातों की मुझे बड़ा मज़ा आया. थैंक यू वेरी मच. असां वटि टाइम सफ़ा थोरो आहे. अगरि को सफ़ा मुख़्तसिर सवाल कयो, सवाल सिर्फ़ु कयो मुख़्तसिर, त असीं हिनखे सेशन खे वाइंड अप कयूं. मुंहिंजो नालो मोहम्मद यूसुफ रुस्तमानी आहे. मां बेसिकली इलेक्ट्रिकल इंजीनियर आहियां. तमामु पहिरीं ॻाल्हि त मां हिकिड़ो कोटेशन मूंखे यादि आयो यंगस्टर्स खे ॾिसी त दे बरीड अस बट दे डोंट नो वी वर द सीड्स एंड वी ग्रो अप अगेन. डॉक्टर सोरठ ऐं डॉक्टर अरीबा, अदी हुदा ऐं संजय राजा उजण साहब जेको ॻाल्हायो आहे, ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त आई एप्रिशिएट रियली. हिकिड़ी ॻाल्हि ये शौर आहे. ये माण्हू कोन था ॻाल्हाइनि, इहो शौर थो ॻाल्हाए. इहो शौर अॼु जो कोन्हे, सोशल मीडिया जे थ्रू एक्सप्रेस पिया कयूं उन शइ खे. इहो शौर आहे जेको ॿिज हुयो ऐं ॿिज आहे, इहो ॿिज रहंदो, उहो ग्रोअप थींदो. मां रॻी सिर्फ़ु हाणे छो त टाइम घटि आहे, सिर्फ़ु हिकु मिसाल ॾींदुसि. सोशल मीडिया, सोशल इश्यूज़ ऐं सिंध जी सोसाइटी, स्पेशली ॻोठ, छो त असांजो सिंधी माण्हू मोस्टली ॻोठनि में जेको रहे थो, असां इन रेवोल्यूशन खे कीअं अॻिते आणे सघूं था, जंहिं ते सभिनी ॻाल्हायो त इनखे परमनेंट कीअं कजे. छो त टेम्पररी ट्विटर ते या जेके बि आहिनि उते असां कयूं था कुझु, जीअं इहा डिस्कस थी चुकी आहे ॻाल्हि. एजुकेशन जेका आहे, मां सम्झां थो, मुंहिंजी पर्सनल राय आहे, एजुकेशन मेन हिकिड़ी पॉइंट आहे. उनखे सोशल मीडिया जे थ्रू असां सभु पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी फील करे पंहिंजे पंहिंजे ॻोठनि में जेके स्कूल आहिनि. मां सिर्फ़ु नंढिड़ो मिसाल ॿुधाईंदे, 2011 में मां जस्ट इनखे शॉर्ट कंदुसि. साईं हिते हिकिड़ो ॿियो सेशन इनखे शॉर्ट कंदुसि. 2011 में गोरख हिल स्टेशन ते पेज स्टार्ट कई फेसबुक ते, जेका अॼु बि आहे. उन में 18,000 मेंबर्स आहिनि. ऐं उन वक़्तु 4 व्हील जेके गोरख ते हलंदियूं हुयूं, 4 हूंदियूं हुयूं, 4 4 व्हील हूंदियूं. अॼु गोरख हिल स्टेशन असां उनखे सोशल मीडिया जे थ्रू एतिरो कैंपेन कयो आहे. ज़ाहिर आहे उन में ॿिया बि एलिमेंट आहिनि,
पर अॼु जे गोरख ते सॼे पाकिस्तान मां माण्हू ग्लोबली कैनेडा अमेरिका जा बि जेके माण्हू ईंदा आहिनि हिते त उहो ईंदा आहिनि ऐं उते मोर देन 100 4 व्हील जीप्स आहिनि जेके माण्हू रोज़गार कनि था उते उन्ही खे असां प्रोमोट कयो आहे त एजुकेशन खे बि मुंहिंजो सिर्फ़ु पॉइंट इहो आहे त एजुकेशन खे बि असां प्रोमोट करे सघूं था पंहिंजे पंहिंजे ॻोठनि में सोशल मीडिया जे थ्रू। असीं पंहिंजे प्रोग्राम जो इख़्तिताम कयूं था। तव्हां सभिनीनि जी महिरबानी, तव्हां सभिनीनि जा कुर्ब।